ओलला वलीम आलाल मजोधणी ओलला वलीम आलाल मजोधणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब्बु रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी हाय हाय सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जे ही ते ही जात जी जुम्बश नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ही न करे जिनी दांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो जिनी दांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवनी उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां भी अवां सभिनी के भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलन जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार हुजे ऐं बालक जेके हुजनि थोरे जे स्कूल खां जा ऑफिस खां जिन खे मोकल हुजे उहे सभु पंहिंजे घर में मौजूदु हुजनि के कमकार में मौजूदु हुजनि गर्मी जी मौसम बि हुजे पर हल्को हल्को किथे किथे ककर बि छायल हुजे राति जो बि ककर छायल ज़रूरु हुजनि सो मौसम जेका बि हुजे उन मौसम में असांखे हलणो हुजे कमकार दुनिया जूं कमकार असांखे करणु खपंदा हुजनि ऐं पंहिंजे बालकनि खे जेको हुजे सो उन्हनि खे बि असां सुठो दर्स ॾींदा हुजूं घर में वेठा हुजनि तालीम बाबति ज़िंदगी गुज़ारण बाबति हुनर बाबति सिख्या बाबति उन्हनि खे असां ॼाण ॾींदा हुजूं उनजे इल्म में वाधारो कंदा हुजूं उन बालकनि खे गॾु विहारे पाण सां सुठी सोहबत में विहारींदा हुजो त जीअं बालक बि सुभाणे सुठी सोहबत धारींदा हुजनि ऐं सुठी सोहबत जेका हुजे अव्हांखे सुठे पासे खणी हलंदी हुजे हमेशह अव्हां जी तबियत बहितर रहंदी हुजे अव्हां जी सोच बहितर रहंदी हुजे ऐं अव्हां पंहिंजे किर्त में पंहिंजे कम में हमेशह हिकु जहिड़ा रहंदा हुजो ऐं इहो ई ज़िंदगीअ जो हिकिड़ो सुहिणो अमल बि हुजे ऐं सुहिणो दग बि हुजे त पंहिंजा सुहिणा कम करे छॾींदा हुजो इन सां जेको हुजे अव्हांखे कामयाबी मिलंदी हुजे तरक़ी मिलंदी हुजे इज़त मिलंदी हुजे मान मिलंदो हुजे ऐं माण्हू हिकिड़ा जेके हुजनि उहे ईअं चवंदा हुजनि था जे हे कमु कर सुभाणे हो ॿियो हे ईअं न करणु खपंदो हुजे वरी माण्हू पंहिंजी अहमियत जो बि ख़्यालु रखणु खपंदो हुजे जॾहिं माण्हू पंहिंजी ख़बर न पवंदी हुजे त पोइ ॿियो हुनजी अहमियत कीअं सुञाणींदो हुजे ज़रूरी ईअं हुजे सो मुस्तक़िल मिजाजी बि ज़रूरी हुजे ज़िंदगीअ में मुस्तक़िल मिज़ाजी जेका हुजे न अबा उहा ज़रूरी हुजे जंहिं वटि मुस्तक़िल मिज़ाजी हुजे उहे मंज़िल माणींदा हुजनि बाक़ी जेके रगो हुजनि हू था लॻो पियो हुजे त पोइ हुननि जी ज़िंदगी बि मज़े जी न हुजे सो उहे ई माण्हू कामयाब थींदा हुजनि जेके पंहिंजी मंज़िल ॾांहुं सिधे रस्ते वेंदा हुजनि हेॾे होॾे न वेंदा हुजनि न कंहिंजी टंग छिकिन न कंहिंखे ॾुखियो कंदा हुजनि न कंहिंजी रोज़ी खसींदा हुजनि न कंहिंजी रोज़ीअ में तंगी कंदा हुजनि न कंहिं सां दुश्मनी कंहिं ना ॿाड़ो ॿोलींदा हुजनि इहे ई असली मोहबत माण्हू जेके हुजनि ज़िंदगी में इज़त बि वठंदा हुजनि मान मर्तबो बि वठंदा हुजनि हा सो चवंदा हुजनि त भली बुख भरम जी सल न वञे सान बेटा साईं चयो हुजे सो भरम उहे माण्हू रखंदा हुजनि जंहिंजे अंदर में हिकिड़े वॾे दया हुजे दरगुज़र हुजे ऐं ज़िंदगीअ में सिखण ऐं ज़िंदगीअ खे सुहिणो गुज़ारण जो तरीक़ो ॾांहुं उन वटि हुजे उन सां ई उहो बहितर थियो सो असां बि अची विया हुजूं कचहरीअ में अव्हां जे साम्हूं अॼु अचर जो ॾींहुं हुजे असांजो नंबर हलंदो हुजे उहो नंबर मिलाईंदा हुजो रामराधा खे फोन कॉल कंदा हुजो पंहिंजी ॻाल्हि पंहिंजी मुहाण असांखे ॿुधाईंदा हुजो असांजूं ॻाल्हियूं मुहाड़ियूं कचहरियूं भोग ठकाव सभु अव्हां सां गॾु हुजे इहो टीवी ते इहो नंबर हलंदो हुजे जेको अंग्रेज़ीअ में हुजे 022 2102855 इहो नंबर इहो साॻो ई हुजे इहो बस मिलाईंदा हुजो असां त बिठा हुजो साॻा ई साॻा हा सो फोन खण उन सां गॾो गॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो
शेयर कंदा हुजो त इहे सभु जेके महिराण टीवीअ जा रंग हुजनि उहे अव्हांखे नज़र अचनि। किथे बि वेठा हुजो जीअं बि वेठा हुजो जेॾी महिल अव्हां जो रूह जहिड़े रंग खे ॾिसण लाइ अचवे उहो रंग अव्हां जे हथ में हुजे। हा ज़रूरु। ऐं हे जेको रामू राधा हुजे ॿिया प्रोग्राम हुजनि इहे उते बि यूट्यूब ते बि अव्हां ॾिसी सघंदा हुजो, वरी वरी ॾिसंदा हुजो, जेका ॻाल्हि कई हुजे सभु जेके बि रंग हुजनि उहे ॾिसो सभु हुन में पिया हुजनि। हा सो हाणे इहो जेको हुजे हाल वाल अव्हां सां वंडियो हुजे, मौसम जो मींहं जी ॻाल्हि बि कंदा हुजनि, अख़बारनि में अचे त पोइ इहो अबा इन लाइ कहिड़ी तयारी थी हुजे, वाहन जी खाटी न थी हुजे, अबा बंद जो कमु न थियो हुजे, बंदनि जा कम रहिया पिया हुजनि, खाटियूं रहियूं पयूं हुजनि। हा पोइ इहो हाल हुजे जहिड़ो रावण जो गुरबत में हाल हुजे। पोइ हाणे रावण वाका कर केरु ॿुधंदो हुजे, गरीब माण्हू। पर सरकार चवंदा हुजनि पाण मज़बूत हुजे, पोइ उनजो रुगो हलो हलो थींदो, हलो त ॿिए जा त कम थींदा हुजनि पूरा। ॾुखो त थींदो हुजे अवाम। हा उनजो झुगो उनजो अबा किरे या लुड़े उनजो माल वञे हे उनजे करे। पर अधु कल्ह हिकिड़ी ख़बर ॾिसंदो हुजां, सो ईअं फेसबुक ते छोकिरा इहे हलाइनि फेसबुक, सो चवंदा हुजनि हिकिड़े हंधा हेॾे मथे मेंह चोरी थी हुजे। हा मेंह चोरी थी हुजे, सो उन मेंह खे मोटाइण लाइ वरी सूबेदार खे वरी चवंदा हुजनि त ॿियो ढोर खपाए हुनखे हार पाराया हुजनि। उहो वरी छो? हा त माना मेंह जो छलाए जो ॾिनी हुजांसि, फ़ाइदो कहिड़ो थियो हुजे वरी ॿियो खपायो हुजे। हा इहे भाग्यनि जा इहे वञी हाल बचा हुजनि। कोई हिकिड़ो अकुल हुजे, हलो रे भाग्य परायो हुजे, ॿियो खपायो हुजे, फ़ाइदो कहिड़ो? हार पाराइण लाइ, हार पाराइण लाइ। एॾा हार पारायो? हार पारा 2,000 5,000 जा गरीब माण्हू पोइ किथां गुज़र। पोइ ढोर कहिड़ो खपायो हुजनि? पोइ चवंदा जेको पाॾो खपायो हुजे त कुझु हुनखे मिले। पोइ उनजा त वॾा ॾोकड़ मिला हुजनि। पोइ हाणे ज़ाहिर पोइ हे हार में विया हुजनि मिजमानी में। हिकिड़े माण्हू खे हार पाराया हुजे। पाराए छॾियूं तूं बि ॻाल्हि के स्लिप करे मथे में ठोकींदो हुजे, बसि ॻाल्हि कंदो हुजे। हिकिड़ो अघई मूंखां ॻाल्हाइण न पुॼंदो हुजे। हा तोखां ॻाल्हाइण न पुॼे, गलो में ठोपियो हुजे, तुंहिंजे करे झिरकियूं कावेलियूं कबरियूं हितां मुल्क छॾे वयूं हुजनि, पाड़े वारा पाड़े वारनि कननि में कपह विझी सुबुह सां ॿाहिरि वेंदा हुजनि। मूंखे त हाणे ॾुखियो जा सुखियो जा उन ते बुख ते हिते गुज़ारो करणो हुजे, गुज़ारो करणो पवंदो हुजे। पंहिंजे मिट माइटनि ॾे हर भरो अची राधल जे मगज में लॻो हुजे। हा इहा वरी कहिड़ी सुबुह सां नई ॻाल्हि कई हुजे। मां कलाम हलाए छॾां त फोन खां पोइ फोन कॉल ते कचहरी बि ज़रूरु करूं अव्हां सां, कचहरी हाल हवाल बि ज़रूरु वठूं अव्हां खां। सो ही कलाम वरी अहिड़ो हुजे सुबुह सां आचर जो ॾींहुं लॻो पियो हुजे। हाय हाय हाय, सो इहो सुहिणी वाई हुजे बिटाई जी, इनखे ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो, उन खां पोइ वापस ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा। मुंहिंजा मारूअड़ा जित मुंहिंजा सांगीअड़ा उमराऊं विंदड़ो पुछा को अला जित मुंहिंजा मारूअड़ा। हिकिड़ी फोन कॉल बि हुजे। हलो 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 हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भा? छा हाल हुजे अदा? ठीकु हुजे? चङा भला? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे? हा सभु ख़ैर हुजे। मौसम कीअं हुजे अव्हां ॾे? मौसम बिल्कुलु सही हुजे।
और लाइव ट्रांसलेशन हींअर आहे या लेट सां आहे? अबा लाइव ॻाल्हाईंदा हुजूं हेरामण तोसां ॻाल्हाइजां ॿियो कीअं ॻाल्हाईंदा हुजूं राणा हे सफ़ा तव्हां सां सिधो सऊं ॻाल्हाईंदा हुजूं। अच्छा हाओ छा कंदो हुजे खैर हुजे ख़ुशि हुजो चाक हुजो छा कंदो हुजे तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल पुछो खैर सभु खैर ख़ैर लॻो पियो हुजे दुआऊं लॻियूं पियूं हुजनि ॿियो को हाल को अहिवाल का नई ॻाल्हि मुहाड़ खैर लॻो पियो आहे मालिक ॿुधायो आहे। अदा छा कंदो हुजी पाण मुंहिंजो किराना दुकान आहे। दुकान हुजे पढ़ो लिखो हुजी घणो पढ़ो हुजी साईं घणो पढ़ियल आहियां सिर्फ़ु 5 पढ़ियल आहियां। 5 पढ़ो हुजी कॾहिं खां इहो दुकान हलाई साईं दुकान 2007 खां वॾो टेम थियो हुजे पोइ दुकान माना हींअर त भरियो हुजे दुकान हींअर त वॾो कारोबार कंदो हुजी बस शुक्र लंदन खां ॿाराणी में ठीकु आहे। न न बहिराणे में पोइ भला को फ़क़ीरनि सां उधरब धरब करी न करी साईं भले अचो साईं अचो अचो को सामान सीधो को धर्म धर्म करी न बिल्कुलु बिल्कुलु हा हा त पोइ इहो खंड जो सेर घणे ॾींदो हुजी खंड असां ॿाराणी में 45 हलाईंदा हुजूं। हा ऐं इहो दाल जेका हुजे चणनि जी हा घणे ॾींहं दाल चणनि जी 300 रुपए जड़ो हाणे अची अची वरी चणनि जी दाल जो पुछंदो हुजी वाह वाह पोइ छा हिन वटि वरी कड़ा पला रखल हुजनि वधा अरे ॿुधो सर महिरबानी ते प्रोग्राम ॾिसां थो त उते लाइट मुंहिंजी का लॻी कोन आहे लॻी वई हुजे काल तूं हाणे ॾिसंदो हुजी फोन करे रखंदो हुजी त हे साम्हूं महिरान ॾिसंदो हुजी अच्छा महिरबानी ते ॾिसंदो उते हा ॾिसंदो हुजी वॾी महिरबानी वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं तूं वरी हुनखे छा चवीं इहो न दाल कीअं हुजे हाणे दाल वरी वठंदो हुजे दाल घणे किलो ॿुधाई हुजे ॿुधी पाण ॿुधंदी हुजां पोइ पर हिन खां अॻु नंढड़ी ज़ारा असांखे फोन कई हुजे नंढड़ी असांखे फोन कई हुजे सो उहा फोन जेका हुजे उहा किन सबबनि जे करे शामिल न थी सघी हुजे सो उन नंढड़ीअ जे लख थोरा बाबा पंहिंजे पूरे कुटुंब खे सलाम ॾींदा हुजो ऐं मूंखे ख़ुशी थी हुजे त न्याणी नंढड़ी फोन कई हुजे मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे बाबला अवां जेके बि बालकड़ा घर में वेठा हुजो सभु ख़ुशि हुजो चङा भला जे मोकल में हिते अचो काके रामण वटि घुमण त मां रेवड़ियूं नकुल ताला ऐं डेंगला खुला कराए रखंदो हुजां हा डेंगला हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां असां घोटकी खां अब्दुल जब्बार ॿुधायो अदा घोटकी वारा अब्दुल जब्बार छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो चङा हाल में साईं पंहिंजो हाल ॿुधायो असांजो हाल सफ़ा बिल्कुलु सही लॻो पियो हुजे ठीकु लॻा पिया हुजूं जीअं अव्हां ख़ुशि हुजो साईं बसि ॻाल्हाए खणो बि न पिया पड़े काल लॻी वई अब फोन खणी त हुजे ॻाल्हाईंदा बि हुजूं अव्हां सां माशाल्लाह माशाल्लाह कीअं वक़्तु गुज़रे मौसम कीअं हुजे हाणे घोटकी जी मौसम साईं माशाल्लाह बरसात हले थी पई घोटकी में हींअर बरसाति हलंदी हुजे जी जी हा घणी थोरी ईअं कण कण पवे तेज़ हुजे न न कण बसि सावण वारी ॻाल्हि मौसम माना भली लॻी पई हुजे घोटकी जी 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 साईं पोइ इन मौसम भलीअ में को पेड़ा खाईंदा हुजो इहे घोटकी जा पोइ असांखे बि ॾींदा हुजो त हिन मौसम में इहे पेड़ा त खाईंदा हुजूं भला अचो साईं तव्हांखे बि पेड़ा करायूं हा हिन मौसम में अव्हां खाईंदा हुजो पोइ वरी असां बि ॾिसंदा हुजूं ईंदड़ साल वरी असां खाऊं जी करां जी तव्हां किथां जा आहियो असां सिंध जा हुजूं अबा सिंध में रहंदा हुजूं हा कहिड़ो शहर शहर कराची हैदराबाद सखर सॼी घोटकी सिंध लाड़काणो पंहिंजी सॼी हुजे। सिंध पंहिंजी हुजे अबा साईं हिकु मुंहिंजो अर्ज़ु आहे हिकिड़ो हा ॿुधाईंदो हुजी साईं मुमताज़ मौलाई जो कलाम ॿुधायो हा ज़रूरु 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 वॾी महिरबानी हुजे वॾी सभिनी खे सलाम महिरबानी ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं माशाल्लाह माशाल्लाह अञा इहा बि ख़बर न पई हुजे त हे रामू बागड़ी असली सिंध जा रहाकू हुजनि पर हाणे पुछे कहिड़े शहर में रही हाणे अधो पुछे किथां अबा असां हे असली अबे ॾाढे काणू हिते रहा हुजूं पोइ कॾहिं कराची में हुजूं कॾहिं हैदराबाद हुजूं कॾहिं नवाब शाह कॾहिं काजी
पंहिंजी अहमद त कॾहिं सकरन ॾे सॼो असांजो पंहिंजो मुल्क लॻो पियो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम सलाम हुजे। साईं लखाना फ़कीर छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला? हा साईं सभु ख़ैर लॻो पियो हुजे। मालिक साईं अवां ॾे बि ख़ैर कयो हूंदो, ॿियो त ख़ैर हुजे न। सब खैर सुख में रहता है ना राज भलाइया। अरे मुफ्ती साहब हुकूमतन जा हाल को लॻे ताकि मुफ्ती साहब अगर जेके बि दुंदर न मिलता पंहिंजी मुफ्ती साहब जो हुकूमत छा थियो हुजे? हुकूमत जो आसरो ई न कंदे असांखे इहे 5-5 10,000 ॾेई माण्हुनि वेठा कहिड़ा गॾा आहियूं मंदा आहियूं असांखे 10,000 ॾेई 3 महीने 4 महीने के कतरास में माण्हू ॿार बच्चा एतिरा भाड़ा बचो वञनि कॾहिं फिगर पौधा वग़ैरह कॾहिं गाॾियूं पंचर। इहो हाणे पाण खे सोचणु खपंदो हुजे न अबा। पोइ हाणे इहो तव्हां ते हुजे, इहो तव्हां ते हुजे। ऐं सिंध जी जेका न्याणी हुजे अमड़ हुजे उहा हूअं ई सगारी हुजे, महिनत बि कंदी हुजे, तालीम बि तालीम में अॻियां हुजे, घर जे कमनि में हुजे, हुनर कंदी हुजे त पंहिंजे घर में अलाए केतिरो कमाए वेंदी हुजे अबा। पंहिंजी मुठी सां ॾियणो पवंदो पाड़ेवारनि जो ख़्यालु कयो तंहिंखे छा खपे पोइ। हा बसि पोइ हाणे फ़कीर साईं छा कंदा हुजूं। सभु को अबा पंहिंजी सोच सां हलंदो हुजे न, तुंहिंजी मुंहिंजी सोच सां त न हलंदो हुजे। असां वटि सभु कंहिंजी पंहिंजी सोच हुजे ऐं उहा तरक़ी उहे मुल्क कंदा हुजनि जेके हिकिड़ी सोच ते हलंदा हुजनि। आवाम हिकिड़ी सोच ते हले त उते पोइ सियासतदान बि कमु कंदो हुजे, सियासतदान विरासत बि सुठी कंदो हुजे। पर असां वटि सभु को चवे त मुंहिंजे हिन खीसे में पवे पोइ रामण जा 2 खीसा ख़ाली हुजनि, ख़ैर हुजे। वैसे असां वटि निज़ाम को बि कोन्हे, कोर्टनि में न हुकूमतनि में न किथे बि सभु को खाइण जे चकर में आहे बसि। वॾी महिरबानी हुजे। जी 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 करां कलाम जी फरमाइश ज़ाहिर ॿुधी हुजे। हाणे तूं वो पूरी कचहरी कंदो हुजे, मूंखां ख़बरूं ॿुधंदो हुजे। अब आऊं ग़रीब माण्हू बागड़ी माण्हू सहे जी खल हाणे आऊं कहिड़ा वेही तबसरा करूं, हथ फैसलो करूं, तबसरो करूं, हुकूमत खे चऊं अबा असां कहिड़ा ग़रीब माण्हू पंहिंजी कमाईंदा हुजो, पंहिंजी ॿारींदा हुजो, हाणे आऊं कंहिंजो आसरो न कंदा हुजो। इहे 5, 10, 20,000 जे चक्कर खां निकिरंदा हुजो, तरक़ी कंदा हुजो, ॿारनि खे तालीम ॾींदा हुजो, उन्हनि खे हुनर सेखारींदा हुजो, अॻिते वधण जी कोशिश कंदा हुजो। बाक़ी इन पैसनि जे आसरनि ते वेठा हुजो न, पोइ इहा ज़िंदगी असांजी सॼी ज़िंदगी ईअं वञे। पोइ सिंधीअ में चवंदा हुजनि भाई हुजे जंड पोइ पिया पीअंदा हुजनि, चकीअ में पिया पी सुजंदा हुजनि, सॼी ज़िंदगी जंड पीअणो पवंदो हुजे। हा सो बाक़ी हाणे आऊं बागड़ी फ़कीर ॻाल्हाए पंहिंजी जनानी सां कोन सघंदो हुजां, कहिड़ो मां ॿियनि सां सीनो साहे सो हिन में वरी हलंदा हुजूं कलाम ते। सो वाह जो कलाम हुजे, हाय हाय फोटे ज़रदारी जो अॼु कलाम हलाईंदा हुजूं। ओ महिरबानी बि त वई पर मुंहुं ॾेखारण खां पोइ इहो कलाम ॾिसंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। ओ हल न रमण दी बाहलो दे तुझो जान बजा दो घर वाला, ओ हल न रमण दी बाहलो दे तुझो जान बजा दो घर वाला। एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां के अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में रामू राधा जा रंग केतिरनि सालनि खां वाजे महराण जे हिन महराण टीवी जे आधार अवां ॾिसंदा हुजो, ॾेह में हुजो परॾेह में हुजो जिते बि हुजो। पर हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हुजां त हाणे जेके हीअ कण मींहुं झुड़ इहो वसियो हुजे, गर्मी हुजे त पोइ हेॾे कल्ह ख़बर ॾिसंदो हुजां महरान टीवी ते
त थर पार कर में हे नांग बलाऊं निकरण कल हिकिड़ी मासूम न्याणी हुजे उन नांग जे ॾंगण सां उहा वीचारी ही जान छॾे वई हुजे सुबुह पंजनि बालकनि जो ख़्यालु कंदा हुजो इन्हनि जीत ॼणनि जो ख़्यालु कंदा हुजो राति जो पाणी ते वेंदा हुजो हारी हुजो मज़दूर हुजो घर में रहंदा हुजो वाट वेंदे ईंदा हुजो तबा रोशनी कंदा हुजो टारंच पाण सां खणंदा हुजो पंहिंजो पाण खे महफ़ूज़ इन खां बचाव जा जेके उपाव हुजनि इहे अवां ॿहिराड़े जे माण्हुनि खे ख़बर त ज़रूरु हुजे पर अबा हिन पासे अचनि लाड़ वारे पासे भाई हे नांग बलाऊं इहे ॾाढा हुजनि हींअर फसलनि में हुजनि जिथे दड़ा वॾा हुजनि गर्मी ते निकिरी अचनि घरनि में हुजनि अव्हां जा हिकु खावा मन हुजनि छपर हुजनि माल हुजनि माल में बि हुजनि सो एतिरियूं खोड़ सारियूं इन हिते बि ॻाल्हि ॿुधण में ईंदी हुजे त इहे माल में बि जाम अचनि हेबा जीत ॼणा सो इहे पंहिंजो ख़्यालु कंदा हुजो मुंहिंजियूं जेके भेनरूं हुजनि ॿाहिरि हुजनि इहे ॿचड़नि जो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो हीअ मौसम हुजे हिननि जी अबा हिननि खां बचाव कंदा हिकिड़ो त कुतनि जो आज़ार ॿियो इहो नांग बलाउनि जो आज़ार टियों महांगाई जो आज़ार चौथों इहो अमन अमान वारी ॻाल्हि मूं कोन बची हुजे हाणे रामण करे त कुसे त छा कुसे जे ॻाल्हावां त हिते भत फिको थींदो हुजे जे वरी रामण चवंदो हुजे सच त थींदो हुजे भत फिको ओ राधुल वरी छा हुजे हाणे जे ॻाल्हि करां सची त थींदो हुजे भत फिको भला इन खां तूं ईंदी हुजी त को तोसां ॻाल्हाईंदो हुजे ॿियो छा करां भला बाक़ी त हाणे ॻाल्हि करण खां चढ़ी वई छा थियो हुजे कड़ी ॻाल्हि चढ़ी वई हुजे फोन कालाई हुजे वठां इन सां ॻाल्हाईंदो हुजे तूं कड़ो त मुहारो ॾींदी हुजी सफ़ाई कंदी हुजी लोला त छॾींदो हुजे गई मुखल छा थींदो हुजे वरी तूं हल फोन कॉल वठंदो हुजे हेलो जी जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां था अदा अब्दुल करीम खासकेली शहर गुजो सटे खां टटे खां गुजो ठटो छाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला अल्लाह जा करम शुक्र दुआऊं बस तमामु सुठो प्रोग्राम तव्हांजो हले थो वाह वाह इहे मोहबतूं अवां जूं अवां जी आहे सिक ऐं मोहबत असांखे हिते अवां जे लाइ बीहारियो बीठी हुजे अदा अदा महिरबानी अदा कुझु दोस्त वेठा न कुझु फरमाइशूं पिया कनि दोस्तनि जा नाला खणंदा हुजो बाबू मोटो जो थियो ऐं हाजन मोटो जो थियो ऐं पंहिंजो बाबर सालार अदा वो अदा हा दोस्तनि जा अधे नाला खणा हुजनि अधे अहिड़ा ठटे खां गुजे खां फोन कई हुजे पर अधो पहिरियों दफ़ो शामिल थियो हुजे पर हाल अहवाल में मिड़िया थो मूंखे मालूम थियो हुजे हलियो पियो हुजे माना अञा बि कचहरी करण खपंदी हुजे माण्हू कोॾियो हुजे हुन सलाम दुआ मां सो बीहंदे वॾी महिरबानी कुर्ब अवां जा मोहबतूं लख थोरा खीर खंडु हुजनि अवां वटि अबा बचनि में बरकतूं पवंदियूं हुजनि वॾी महिरबानी लख थोरा असांखे ज़ारी हुजे हाणे कीअं हाणे हथ में पोइ हाणे कीअं माण्हू ॿाहूं ॿध मूं चो रखे पोइ हुजे तूं बि वॾी खिट मां खिट हुजां खिट हुजे खिट हेलो वालेकुम सलाम केरु हुजे बाबा कहिड़े शहर खां हा छा हाल हुजे बाबा ठीकु हुजो हा अॼु कीअं यादि कयो हुजे प्रोग्राम ॾिसंदा हुजो मेरान टीवी ते हा ॾिसंदा हुजो पढ़ंदा हुजो कहिड़े क्लास में पढ़ंदा हुजो अच्छा पोइ हींअर मोकलूं हुजनि पोइ मोकलुनि में होमवर्क करो पंहिंजो कहिड़ो होमवर्क करो हुजे बाबा ॿुधाईंदी हुजो सिंधी हा बेत भला यादि हुजे जा पोएम यादि हुजे हलो अदड़ी पोएम यादि न हुजे भला मोबाइल में कार्टून हलाए वेंदी हुजी बाबा मोबाइल में कार्टून हलाए वेंदी हुजी हलो हलाए वेंदी हा इहा ख़बर हुजे हा बाक़ी होमवर्क जी ख़बर न हुजे असुल सच इहो मूंखे ॻाल्हाइणो हुजे
पोइ कॾहिं ईंदी हुजे त मासी राधा वटि ईंदी हुजे त तोखे चोटियूं करे तोखे पढ़ाईंदी हुजे ट्यूशन होमवर्क कराईंदी हुजे तोखे मां पढ़ायो हुजे हाणे वरी हुनखे पढ़ाईंदी हुजे सो कचहरी करण ईंदी हुजे सो वॾी महिरबानी हुजे बाबला वॾी महिरबानी हुजे सभिनी खे आवाज़ सलाम यादि ॾींदा कयो हुजे हुजो पंहिंजी अम्मी खे बि सलाम ॾींदा हुजो भेणुनि भाइरनि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो इहे अव्हां जा बचड़ा जेके न्याणियूं हुजनि ऐं ख़ासि करे वरी जेके वालदेन जा अमड़ उन्हनि खे लंबर मिलाए चवंदा हुजनि त काके सां ॻाल्हाईंदा हुजो ऐं काकीअ सां ॻाल्हाईंदा हुजो असांखे ख़ुशी थींदी हुजे मूंखे ख़ुशी थींदी हुजे उन मुंहिंजे भाॼाइनि ते मुंहिंजे भेनरुनि ते इन्हनि बचड़नि ते मूंखे ख़ुशी थींदी हुजे ईअं हुजण बि खपे त सुठी ॻाल्हि हुजे या अव्हां पंहिंजी ॿोली खे या असांजी ॿोली खे ॿुधो बालकनि सां गॾु विहंदा हुजो असुल ॻाल्हि इहा हुजे त हिक ॿिए सां गॾु वेहिजे त पोइ ज़माने जी बि ख़बर पवे त केरु ॻाल्हि कहिड़ी कंदो हुजे कहिड़ी सुठी ॻाल्हि हुजे उन ॻाल्हि जी बि ख़बर पवंदी हुजे सो अव्हां जा मिड़े थोरा मूते मारवाड़नि जा वाह रे वाह थोरा मूते मारवाड़नि जा पर मारवाड़नि मां हिकिड़ी फोन कॉल अची वई इहा वठंदो हुजे हलो हेलो केरु बाबा कहिड़े शहर खां उमाला रायमू तालको इस्लामकोट जिलो तरफर जथा ओ रायमू अदा खुश हुजी चङो भलो हुजी अबा ख़ैर ॿियो ख़ैर हुजे हा बा आवाज़ ईंदो हुजे हेलो हा बा ॿियो ख़ैर हुजे ख़ैर अमन लॻो पियो आहे हा वक़्तु कीअं गुज़रे मिड़ई गुज़रे सही थो गुज़रे मिड़े ई गुज़रे हाँ मौसम कीअं हुजे ॾांहुं थरपार कर जी ओ अबा मौसम कीअं हुजे इस्लामकोट जी हेलो हलो बस आराम कंदो हुजे वरी सुभाणे ॻाल्हाईंदा हुजूं नेटवर्क जो मसलो हुजे भला हाणे इस्लाम आवाज़ बि घणो लॻो पियो हुजे हवा लॻी पई हुजे न पोइ अधो बि ईअं ॻाल्हाए जहिड़ो मूंसां अमेरिका मां ॻाल्हाईंदो हुजे या लंडन मां ॻाल्हाईंदो हुजे या दुबई मां ॻाल्हाईंदो हुजे मां हिते वात पटियो बीठो हुजां जॾहिं वञी उहो आवाज़ मुंहिंजो मोटंदो जॾहिं पुॼंदो हुजे थोरा मूते मारवाड़नि जा चोरा छॾींदो हुजे छिड़क कढाए ओ छॾींदो थोरा मूते मारवाड़नि जा धर्म जेतिरी वारी अञा बि घणेरा वाह हाय हाय सो ये मोहबतूं मारवाड़नि जूं जेके हुजनि सो पलव में ॿधी हमेशा सांडे जीअ में रखंदो हुजां पर रगी जो मथे में हुजे राधुल पोइ आऊं कहिड़ा ॾुख सां बयान कंदो छा चवंदो हुजे ज़माने जी ॻाल्हि कई न उहा त ज़माने जी कई हुजे हेॾे जेको इशारो कयो हुजे इहो लफ़्ज़ कहिड़ो हुजे हिसारो हिन करे ॻाल्हाऊं तूं चई हिसारो अहिड़ो टायर मगजारो हणंदी हुजे कि यादि कंदो हुजे टायर सो तुंहिंजी ॻाल्हि टायर खां वधीक हुजे हणंदी हुजां न तुंहिंजी ॻाल्हि टायर खां वधीक हुजे हाणे इहो टायर बि घर मां गुम करणो पवंदो हुजे हे टुकु मिटुकु न कंदो हुजे मां कढूं टिकु मिटुकु मां तो जेको शेर पढ़ी उन ते मां वाह वाह कंदी हुजां वरी हेॾे ॻाल्हि खे गलहोटो कंदो हुजे कहिड़ो गलहोटो कयो हुजे चवंदो हुजे राधुल लॻी हुजे मथे ईअं कोन चयो हुजे खणंदो हुजे कसम खणंदो हुजे सचा माण्हू कसम न खणंदा हुजनि सचा माण्हू हा हा रगो कूड़ ॻाल्हाए सजो कसम ॾियण वारो वठण ॿधो वेठो हुजे कूड़ जो हाणे गंढूअ सां हिकिड़ी हुजे का कूड़ जी थींदो हुजे ॾिसंदी हुजे का कूड़ जी हिकिड़ी गंढ हुजे हिन में असांखे पाण खे लॻी हुजे पंहिंजी नख लॻी हुजे पंहिंजी तोखे हिकिड़ी पंहिंजी लॻी हुजे माण्हू जी का तबियत चाक न हुजे मींहं फुड़ियूं लॻियूं पयूं हुजनि ॾोकड़ पैसा न हुजनि घर जी छित थोरी कमज़ोर हुजे हिनखे कली कोन हई हुजे उहा गणती लॻी पई हुजे तो घर को भॼी हुजे तोखे हमेशा इहो टियण तप वारी बीमारी लहंदी न हुजे ॾोकड़ कढंदो हुजे त घर खे बि थोरो ठाहींदा हुजूं हाली सब्र हाली गवर्नमेंट खे गौर न हुजे त रामण खे वरी छो हुजे हाली सब्र हुजे बस तूं बि हुनजे आसरे हुजी गवर्नमेंट जो गौर थींदो हुजे त रामण बि जल्दी गौर कंदो त गौर कनी कोन सॼी जिंदगी आई गुज़रींदी हुजे पीढ़ियूं मरी खपी गयूं हुजनि इहो गौर न थियो हुजे हा इहा ॻाल्हि बि सही चवंदी हुजी त
हाणे लेपो बि हाणे ज़ाहिर आहे घर जो लेपो बि हाणे गवर्नमेंट जे इंतज़ार त कोन कंदो हुजे, इहो त पाण खे करणु पंहिंजी खपंदो। ॿारींदो हुजे ॿेली, पंहिंजी ॿारींदो हुजे। ॿारे ॿारे बि थकिजी पिया आहियूं, मच ई न थींदो हुजे। हिकिड़ी महांगाई घाटे मुंहुं अहिड़ी लॻंदी हुजे, मथां बिजलियुनि जा माण्हुनि जा बिल खुशकी मूंखे वठी वेंदी हुजे। हे बिल लॻा पिया हुजनि घणसनि जा ॿिया टिया। अरे जनानियुनि खे पैसा त ॾींदा हुजनि। हल कल्ह जनानियूं अजी असां घर में गैस चुल्हो मूं अहिड़ो घर जो चुल्हो ठहिरायो हुजे, रंधिणो ठहिरायो हुजे, लाइटूं एसियूं अदियूं हणाए मुड़ुस सां अहिड़ो कमु कयो हुजे, काॾे विया हुजनि वेझड़ा, काॾे विया हुजनि वण, हाणे लाइट न हुजे, वॾो माण्हू हुजे नंढो अदा उनखे त परवाह न अदा हुजे न। बिल मुंहिंजा बिल मुंहिंजी चेल वठी छॾे, हाणे चेल वठी छॾी पर हुजे। अमीर माण्हू खे त को फ़र्क़ु न ओ हाणे पवे। गैस चवंदा हुजनि ख़तम थींदो हुजे, हाणे साॻियो फूकूं ॾेई मानियूं पचाईंदी हुजनि ख़तम शहरनि में। थींदो हुजे। पोइ चवंदा इहो हुजनि, कॾहिं थींदो हुजे। चवंदा न हाणे कुझु वक़्त खां पोइ इहो गैस, पोइ वरी इहो पोइ वरी ॿारनि को नओं सिस्टम थींदो हुजे। हा हा तव्हांजा इहे श्रंगार जेके इहे औरतूं श्रंगार कनि न, पोइ गैस वरी इहो वञे। सिंगार, हिन सिंगार जो गैस सां छा वेंदो हुजे, बिजली जे बिल सां छा वेंदो हुजे, महांगाई सां छा वेंदो हुजे। हाणे श्रंगार करे लोला पचाइनि, हाणे श्रंगार करे बि कोई लोला पचाईंदो हुजे, पोइ हाणे लोला खाईंदियूं हुजो गैस कोन्हे। हाणे बालकनि खे बि चवनि अबा मुइया गैस ई कोन हुजे, किथां मानी पचाईंदी हुजे। हाणे बालक खे बि वरी इहो वरी काठूं, वरी हो छीणा, वरी हो साॻो दौर। हाणे कहिड़ो साॻियो तौर, हाणे बुख पेट में जंहिंखे हुजे हुनखे चऊं गैस न हुजे, हुनखे त मानी खपंदी हुजे। अबा को मरीज हुजे, को आयो को मिजमान दा गैस न हुजे, गैस न हुजे। भलो हुजे। हाणे महिमान चवंदो हुजे वाह जी महिमानी हुजे बि, हाणे उनखे ख़बर हुजे कि वाकई गैस जो मसलो हुजे। सो अब हलंदा हुजूं कलाम ॾांहुं, कलाम खां पोइ वरी ख़बरूं बि ॿुधंदा हुजो। ख़बरुनि खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा। मेहरबानी बि तवई पर मुंहुं ॾेखारण खां बि वए, मेहरबानी बि तवई पर मुंहुं ॾेखारण खां बि वए। हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो, पंहिंजे प्रोग्राम राम राजा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो हिन मौसम में जेको हुजे न, सो गर्मी बि हुजे, झुड़ाली मौसम बि हुजे, किथे मौसम वणंदड़ बि हुजे, किथे जेके थर जा माण्हू हुजनि सो थर ते बि जे बरसाति इहो मींहुं वसी पवंदो हुजे त मारवाड़ा वरी हे जेके हुजनि सो हर पंहिंजा संभाईंदा हुजनि, मोरनि में ख़ुशी थी हुजे, मोर जेके हुजनि नाच कंदा हुजनि। हा हा सो असुल चवंदा हुजनि बाग बहारी थी वेंदी हुजे। सो इहे बाग बहारियूं अव्हां जे मुल्क ते हुजनि, अव्हां जे वसंदीअ में हुजनि, पोइ वरी छा चवंदो बेत हुजे न, हाय हाय से मौसम जॾहिं सुहिणी थींदी हुजे त पोइ वरी वरंदो वाह, वरी वसंदा मींहं, हाय हाय वरी वरंदो वाह, वरी वसंदा मींहं, सजण मिलंदा सजणे नवां थींदा नींहं, हाय हाय विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा। सो इहे जेके मींहं मुंदाइता हुजनि, इहो बि हिकिड़ो भाग बि हुजे त मारू माण्हूड़ा जेके हुजनि, मारवाड़ा सांगिड़ा झांगिड़ा, उहे पंहिंजा हर पंहिंजो फसल पोखींदा, उन्हनि वटि ख़ुशहाली अचे, माल खाईंदा हुजनि, माल चारींदा हुजनि, मींहुं वसंदो हुजे वरी उन में माल चारींदा हुजनि, वाह जो रंग लॻो पियो हुजे। सो इहो जॾहिं गर्मी थींदी हुजे, गाह न हुजनि त माल खे ओर ते कढी ईंदा हुजनि, वरी जॾहिं मींहं वसंदा हुजनि त पंहिंजे मुल्क ॾांहुं मलीर ॾांहुं वरी मोटंदा हुजनि। सो हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे। अदी केरु कहिड़े शहर खां? जी अस्सलाम वालेकुम। जी बाबा नालो ॿुधाईंदी हुजो। जी सवेरा। सवेरा, सवेरा कहिड़े शहर खां? शिकारपुर। शिकारपुर खां। सवेरा छा कंदी हुजे? जी स्टडी कंदी आहियां 6th क्लास में।
6 क्लास में 6 दर्जे में पढ़ंदी हुजो जी स्कूल जो नालो छा हुजे शिकारपुर जो जी हाई स्कूल हाई स्कूल कीअं तालीम थींदी हुजे अव्हां जी सुठी थींदी आहे सुठी थींदी हुजे हाणे 6 क्लास में विया हुजो या 6 में हुजो 6 में विया आहियूं हा उन खां अलावा घर जो कमकार बि करो हींअर मोकिलूं हुजनि होमवर्क कंदियूं हुजो जी जी हा अॼु प्रोग्राम ॾिसंदियूं हुजो या हूअं बि ॾिसंदियूं हुजो अव्हां हर रोज़ ॾिसंदा आहियूं असां हर रोज़ किथे असां छंछरु आचर ते ईंदा हुजूं जी जी मतलब अब नेरन कई हुजे बाबला जी जी नेरन में छा खाधो हुजे बाबला जी पोइ काके रामण खे यादि न कयो हुजे त उन्हनि खे को नेरान कराइणी हुजे तव्हांजी काकी राधु लॻे हुजे थोरो ॾाठ में सूर चवंदी हुजे नेरन कोन करे सघंदो हुजे ॾिसो हुन ॿियो खेल लॻो पियो हुजे ख़ुशि हुजो ठीकु लॻा पिया हुजो जी जी अल्हम्दुलिल्लाह ख़ैर लॻो पियो हुजे अम्मी ठीकु हुजे भेणूं भाइर सभु ठीकु हुजनि जी जी सभई ठीक है मौसम ताले कीअं हुजे ठीक है जुड़ हुजे जी हा वाह वाह जुड़ हुजे भला अॼु इहो फोन कीअं ज़हन में आयो हुजे त काके रामण खे महिरान टीवीअ ते फोन कंदा हुजो इहो कीअं ॻाल्हि ज़हन में आई हुजे अव्हां खे बस तव्हांजो प्रोग्राम पसंदि वाह 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 पोइ को बेत का अहिड़ी ॻाल्हि का शागिर्दनि लाइ का न्याणियुनि लाइ का अहिड़ी ॻाल्हि हुजे जेका चवणु चाहींदियूं हुजो जी जी मछली की रानी है जीवन पानी है हाथ लगाओ तो डरेगी पानी कहो तो मर जाएगी पानी में करो तो जिंदा ताड़ी वॼाईंदी हुजे हा ॾाढो भलो बाबला ॾाढो भलो शिकारपुर वारनि सभिनी खे सलाम घर वारनि खे सलाम ॾींदा हुजो सभिनी खे वॾी महिरबानी बाबला हाणे फोन कंदी हुजे हाल अहवाल वठंदी हुजे काके जो ठीकु हुजे न ऐं पंहिंजो ख्याल बि रखंदा हुजो कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि अव्हां जूं हा सो बाक़ी जेके बालक हुजनि काके सां ऐं काकीअ सां मिलण लाइ ईंदा हुजनि त पोइ रेवड़ियूं न कुल काको बि खीसे मां नांग कढंदो ई न हुजे नांग केॾा बालकनि खां थी चवंदी छा छा को चरियो हुजे बालकड़ा वीचारा चवंदा हुजनि को वेंदा हुजूं को काको 100 ख़र्ची ॾींदो हुजे 100 हाणे 100 ॿार हुजनि काको चवंदो हुजे हो साॻो ई पुराणो दौर हो जेको घास लेट ते या लेट बरे उहो दौर हुजे हलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हो ज्यादा केर कड़े शहर का भा वापस करीम बख्श जोक्तो मकली का अदा करीम बख्श मकली वारा छाल हुजे जो ख्या साहब ठीक हो जो वाह अल्लाह का करम शुक्र है तुम अल्हम्दुलिल्लाह दा के फरमाचा पोजा तुमरे जो कलाम जरूर जरूर पर मौसम की हो जाओ हांडे मौसम फसला हल्की फुल्की या रात का बूंदा बांदी मक्की जो पई मकली ते बूंदा बांदी पई जी अल्लाह में आशीर्वाद है जबल ते पता पवती इंशाल्लाह हाओ बा काछो हुजे थरो हुजे वसी पवंदो हुजे त माना सुहिणो कमु थी पवंदो हुजे इंशाल्लाह बस माल का जबल ते निकरूं बिल्कुल बिल्कुल जरूर वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि लख लाइक़ हुजनि अव्हां जा ओ रात बुमिहाड़ा उठा अलाए हिते त का पुड़ी न किरी हुजे पोइ हिते हाणे तूं जो या पुड़ी न किरी हुजे और गो सां ॾिसूं ॾींहुं राति भरो ॾिठो हुजे कारड़ो कमुरड़ो हाणे इहो चऊं न खां पोइ वसे हा हा उहो वक़्त ई वियो हुजे वक़्त वरी करे वक़्त साॻियो हुजे अॻे हो बस थोरो जुड़ थिए पोइ ॿाहिरि निकिरंदा हुजनि पोइ हो रड़ वाको कनि त मालिक बि वसी पवंदो हुजे मालिक बि पोइ मेघ मल्हार करे छॾींदो हुजे ऐं उन में असो हाणे वरी चवंदा हुजनि हिकिड़ो कलाम पोइ कलाम भला को हलाईंदा हुजो हा कलाम वाह वाह जो हलाईंदो हा फौजिया सुमरो जी अधे भला फरमाइश कई हुजे त फौजिया हुजे हा सो अॼु फौजिया जो कलाम वरी जेकस हुयसि सो जेकस हुयसि इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं
ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी, आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दा? अरबाब भट्टी नवाबशाह। अदा अरबाब छाल हुजे, अरबा खमीस जुमो छंछर आचर गुजरी वियो हुजे पर अधु अरबाब न आयो हुजे। अॼु पहुची वियासीं फ़कीर। बाबा यको अलाए कहिड़ो तूं बि दिलि जो पको थी वियो हुजी। बाबा अॻे हफ़्ते कल्ह तव्हांजो नंबर हणी 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 मेरा टीवी जो नंबर हाणे त बिज़ी। पोइ हाणे इहो ज़ाहिरियत ॾेह परॾेह खां पाड़े ओड़े खां सभु फोन कॉल करे न रंग में शरीक थींदा जन। इहा बावा जी असांजी गॾियल ख़ुशी हुजे हिकिड़ी न, गॾियल ख़ुशी हुजे। दुनिया जा हर माण्हू हर क़ौम जा माण्हू तव्हांजे प्रोग्राम में शामिल थींदा आहिनि ऐं इलाही लखे हज़ारे माण्हू तव्हांखे फोन कंदा आहिनि। तव्हांजो नंबर बिज़ी कलाक थियो आहे, नंबर हणी हणी मिंट वञी लॻो आहे बाबा। बसि पोइ इहो ॾिसंदो हुजे त बाबा चवंदा हुजनि फ़क़ीरनि वटि सभु को लड़ी अचे, का चङी ॻाल्हि, का खिल, को भोग। पोइ हींअर वक़्तु इहो हुजे त जिथे सुठी ॻाल्हि थींदी हुजे, टहक फहक थींदो हुजे, सभु हुते पोइ फिरी अची वेहंदा हुजनि। बिल्कुलु तव्हां सही था चओ। मेरा टीवी जो बहितरीन प्रोग्राम, सुहिणो प्रोग्राम। अच्छा फ़क़ीराणी कीअं आहे? का चङी भली आहे? फ़क़ीराणीअ खे छॾींदी न हुजे हिकिड़ी न ॿी, कमल ज़ुकाम, कमल बुखार, कमल टीअड़ तप, कमल मथो हणण, बसि फ़क़ीराणी ईअं हुजे बसि। अल्लाह पाक तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि हुजो, जिते बि हुजो ख़ुशि हुजो। असांखे गानो ॿुधाइजो बाबा साईं। हा ज़रूरु गानो ॿुधाईंदा हुजूं। बादशाह कीअं हुजे? बादशाह ख़ान बादशाह खान अंदरि वेठो आहे। मां वरी कार लॻी त वरी ॿाहिरि निकिरी आयुसि, छो जो मां चयो मथां आवाज़ कटिजो वञे। प्रोग्राम पिया ॾिसूं बाबा। हा इहो बि वॾो मसइलो हुजे जो अॼुकल्ह इहो फोन जा सिग्नल मिलण बि वॾी ॻाल्हि हुजे। मूंसां गॾु वेठो आहे, प्रोग्राम ॾिसूं पिया, तव्हांजो इंजॉय पिया कयूं बाबा। मेरा टीवी जो प्रोग्राम ॾिसूं पिया। वाह वाह। मौसम कीअं हुजे ॾांहुं ॾे? रामण फ़क़ीर इलाही ॾींहं खां वठी हवा तेज़ हले पई। अॼु सुबुह जीअं ई अखि खुली नमाज़ जे टाइम ते त हवा जो रुख थोरो रफ़्तार घटि थी वई हुजे, माना गर्मी हुजे, गर्मी थी वई हुजे ऐं झुड़ झुड़ थी वियो हुजे। लॻे थो त अॼु शाम या सुभाणे जे लॻभॻि बरसाति पवंदी, छो जो सफ़ा हीअं ॿुसट थी वियो आहे। बसि इहो ॿुधाइनि पिया त हीउ सॼो हफ़्तो मींहं पवंदा हुजनि, पोइ घणा की थोरा, बसि इहा वरी मालिक खे न कुझु जी ख़बर। बसि अल्लाह पाक करे ख़ैर सां रहमत वसी वञे। फसल बि तयारु आहिनि, छुटियूं वोण इन्हनि खे जेको आहे घणो बि ज़रूरत न आहे, पर नॉर्मल अल्लाह जी रहमत थी वञे। दुआ जी अपील। बसि सही चवंदा हुजो, जुड़िया हुजो, ख़ुशि हुजो, सभिनी खे सलाम ॾींदो हुजे। अदा महिरबानी, लख थोरा। राधुल ओ फ़क़ीराणी, ओ राधुल वरी तोखे छा थी गयो हुजे? मूंखे हाणे छा थींदो हुजे? मां कहिड़ो असले दुनिया जूं ख़बरूं ॿुधाईंदो हुजां। मुंहिंजो कहिड़ो असले अॼु जहाज़ ते टिकट बुक हुजे, मां अमेरिका वेंदो हुजे। ओहो मुआके हथ, मुआके हथ। वाह त वॾो असले हे कृती गो थी गयो हुजी। वाह त अञा ही मां खंग करात नक ते कपड़ो ॾींदो हुजी। वॾो तो असल सुगारो हुजी। सुगार न, इहो डट कर चवंदा हुजनि त हिकु ॿिए खां थोरो पासो ऐं मुआके कपड़ो। पासो कंदो हुजे, पासो कंदो हुजे। कहिड़ो असले वञी ॻोठ जे ॿाहिरां वेही रहंदो हुजां छा? घर सॾे वेंदो हुजे, ठॾे हली घर सॾींदो हुजे। हलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? बाबा बदीजा जी मिलाया मक़सद जी। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि।
दुआ लॻी पिया शुक्र तव्हां मुंहिंजो पुछियो ज़रूरु पिया सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि अॼु फोनड़ी कई हुजेव ॾाढी ख़ुशी थी हुजे ख़ुशि हुजो बसि बाबा असांखे तव्हां हरदम यादि कयो हा न ज़रूरु इहो बारिश पवन हा सो इहे मोहबतुनि जी कोठ जेका हुजे न हिन में वरी माण्हू सरीक थींदो हुजे त ॻाल्हि सुठी बि लॻंदी हुजे जी जी बिल्कुलु सही आहे हा कलाम ॿुधाइजो कलाम ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं अव्हांखे सुहिणा कलाम ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं हाणे बसि इहो भला को सभिनी खे माण्हू को टिकी को फोटो को माण्हू खाईंदो हुजे उन खां तप ॿरो दवा खां चवंदा हुजनि कि जुकाम खे 3 ॾींहं छॾे ॾींदा हुजो सज़ा ॾींदा हुजोसि 3 ॾींहं छॾे ॾींदा हुजो उन खां पोइ टिकी फोटो हले हलो सलामकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा साईं खैरपुर मेरठ खां मदद अली मेतलो जो ॻाल्हायां अदा मदद मेतला छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआ तव्हां बि ख़ुशि आहियो ख़ैर दुआ लॻी पई जे खैरपुर खां ॿाहिरां जेको मेतलनि जो ॻोठ हुजे उतां फोन करी हुजई सा साईं वॾा महेश्वर ॻोठ ख़ुदा बख़्श मेतलो हा वॾा महेश्वर खां आहे साईं हा वॾा महेश्वर नंढा छछर वॾा छछर इहो यका इलाइक़ा हिन पासे हुजनि ईअं न जी जी सर जी वाह 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 ॿियो खीर हुजे खीर खंडु हुजो बिल्कुलु हा कीअं अॼु यादि कयो हुजे त अधे रामण खे फोन करे को हाल अहवाल ॾींदो हुजां साईं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया अब कीअं लॻंदो हुजे ज़बरदस्त तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त वाह वाह मोहबतूं इलाइक़े में मौसम कीअं हुजे अमन अमान कीअं हुजे भाईचारो कीअं हुजे अव्हां ॾांहुं मौसम जुड़ाली आहे ऐं जेको आहे सो हवा लॻे पई फर्स्ट क्लास मौसम आहे मोहबतूं ऐं भाईचारो कीअं हुजे हिन पासे जबरदस्त साईं बिल्कुलु जबरदस्त ओ ईअं 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 हुजे वाह वाह ॾाढो सुठो लॻो हुजे इहा मोहबत वारी ॿोली हर पासे खां ॿुधण में ईंदी हुजे त ख़ुशी थींदी हुजे बिल्कुलु बिल्कुलु मासी राधा बि ख़ुशि आहे नी हा हा वाह मां ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ने सभु ख़ैर हुजे तव्हां ख़ुशि लॻा पिया हुजो बिल्कुलु ख़ुशि आहियूं तव्हां बि ख़ुशि आहियो अॼु तव्हांजो प्रोग्राम ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हां वरी असांखे फोन कॉल कंदा हुजो असांखे वॾी ख़ुशी थींदी हुजे इंशाल्लाह फोन कंदासीं पिया इंशाल्लाह तव्हांजे प्रोग्राम में शामिल थींदासीं वॾी महिरबानी वॾी महिरबानी हुजे साल हमेशह जित बि रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो सो अबा हाल हुजनि इहे त ॾुख वधी विया हुजनि बीमारी अची वई हुजे राधुल जो मथो वठिजी वियो हुजे हाणे त राधुल जो छा थींदो चांहि बि न ठाहे पीअंदी हुजे दुश्मन हाय दुश्मन फारू पट्टी फारू के केॾी महिल राधुल मोकिलाईंदी हुजे पर इहो ख़ुशि न थींदो हुजे के राधुल रामण खां पहिरियों मोकिलाईंदी हुजे छा थियो हुजे माण्हू खे थोरो को बुखार को तप थींदो हुजे पोइ हिन जहिड़ो बीठो हुजे बाक़ी जॾहिं चाक हुजी पोइ अहिड़ा गुलेला ठोकींदी हुजे अहिड़ो हितां टेर खणंदी हुजे हे कंदी हुजे अॼु त ईअं बीठी हुजे जीअं को ॿार खे सुई डाट करो हणे पोइ हीअं बीठो हुजे त अलाए केॾी महिल सुई हलो वालेकुम सलाम हुजे बाबा केरु कहिड़े शहर खां अदी साज़िया कहिड़े शहर खां कासमाबाद खां अदी छा हाल हुजे ख़ुशि हुजो राधा के अॼु ज़ुकाम बुखार सुठी पई लॻे न कर त बुखार चढ़ियो हुजे त ज़ुकाम हा वधी कल्ह खां हाणे न फौजा जो कलाम हाणे अञा हलंदो हुजे ॾिसंदी हुजे हलियो हुजे ॿियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे अमड़ ठीकु हुजे अॼु अव्हां जो आवाज़ अहिड़ो हुजे मूं चयो
वॾी ॾिठी असांखे वॾी महिरबानी अॼु अदी जे आवाज में मट सट लगी पई हुजे हा हा इन जे करे जो निंड मां उथ माण्हू देर सवेर मुंहिंजे बि आवाज में मट सट हुजे हा सो यो मुंदड़ी लगी पई हुजे माण्हू आचर जो ॾींहुं हुजे मोकल सो खंग कुड़को हर हंध हलई सो सभु रगो आदल सां न हुजे आराम बि करे पर असां थोरे हुजो सवेरे असां उथण वारो सुबुह जो अञा सिज ई न निकिरे पखी कन पंहिंजा आवाज़ कढनि हेॾा राति झल जूं ॿोलियूं असांखे ॿुधणियूं पवंदियूं हुजनि सो हाणे वरी हलंदा हुजूं सुहिणे गीत ॾांहुं सो इहो गीत तव्हांजे नज़र कंदा हुजूं सो गीत कंहिंजो हलाईंदा हुजूं हाणे अधे फरमाइश कई मुख़्तलिफ़ अॼु शमन मिरालीअ खे हिन मौसम में हलाईंदा हुजूं हा तुंहिंजे दीद जा दीवाना असीं आहियूं मस्ताना ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं असां हाल दिल जो अवां सां पचारो असां हाल दिल जो अवां सां पचारो अवां जिया मर्जी यारियो या मारियो सो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम रामू राजा में साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे इर्चक मिर्चक धामा धरचक नागण जोगण खाराई खुटी ॿूटी हित छुटी वञे हिते वञे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ अदा असांजो कंडियारो शहर ॿुधो हुओ कंडियारे जे भरिसां ॻोठ आहे ॿुधल मंगरियो उतां थो ॻाल्हायां पियो मोहम्मद याकूब मंगरियो वाह साईं मंगरिया साहब वाह मां कंडियारो त हे साम्हूं बीठो हुजे भाउ हा कंडियारो नौशहर आहे हा नौशहर जे पासे में नौशहर जे पासे में नौशहर जे पासे में अबा कंडियारे में जीअं अंदरि दाख़िल मथे मथे साम्हूं वॾी टांकी लॻी पइजे इहो को ॿियो सर हा इहो अलाहाबाद दरगाह अलाहाबाद अथव हा हिन जे साम्हूं जेका टांकी हुजे हा त इहो हुजे हाणे छा थींदो हुजे वदा जी जी अलाहाबाद दरगाह जेकी आहे अदा ॿियो सभु मिली ख़ैर लॻो पियो हुजे सभु ख़ैर लॻो पियो तव्हां ख़ुशि आहियो असां बि ख़ुशि लॻा पिया हुजो तव्हां ॿुधाईंदा हुजो मौसम कीअं हुजे गर्मी कीअं हुजे सभु ख़ैर लॻो पियो आहे इहो कंडियारे में अञा इहा ढक वारी बाज़ार हुजे बा हा बाबा इहा आहे चमन बाज़ार बाक़ी छा आहे पटे विया हुजनि छा इहो मां घुमियल हुजां या न हुजां निशानियूं न करे ॾींदो हुजां जी जी हा सो ॿियो ख़ैर हुजे अॼु कीअं मंगया ख़ैर दुआ अलाह जा लख एहसान अॼु एॾे वक़्त खां पोइ अॼु फोन कई हुजे अलाए कीअं अॼु ज़ात कयो नंबर तव्हांजो मिलणु ॾाढो मुश्किल आहे आओ नंबर नथो लॻेव अॼु लॻी नंबर आचर जे वेठा तव्हांजो प्रोग्राम कॾहिं ॾिसंदा आहियो असां सभु गॾिजी वाह 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 कहिड़ी किरत कंदो हुजी सरकारी मुलाज़िम आहियूं वाह वाह माना आचर जे ॾींहं खे बाक़ाइदे वेही रामू राधा जो प्रोग्राम कुटुंब सां वेही ॾिसंदो हुजी जी जी सदाईं ॾिसंदा आहियूं तव्हांजो शौक़ सां बिल्कुलु वाह वाह इहे अवां जूं मोहबतूं इहे मोहबतूं अवां जूं मिठाण भरियूं मोहबतूं हुजनि सभिनी खे सलाम हुजे सभिनी खे सलाम वालेकुम सलाम कुर्ब हुजनि अदा तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं लख थोरा सिंध जा माण्हू अहिड़ा हुजनि ॾाढा सुहिणा सभा जहिड़ा तूं हुन खायो पुछी फलाणी बाज़ार फलाणी टैंकी पोइ छा इहो पटाए छॾियो हुजेनि छा हाणे न थियो हुजे जेको हुजे सो त हुजे न शहरनि में हा इतां हाणे गुजर थियो हुजे हिन वञा मेहरापुर खां पोइ हिन मथे दोस्त वेठा हुजनि ओॾां हिकिड़े हाणे मिड़े कोई 2 महीना 2.5 थिया हुजनि हल कूड़ न ॻाल्हाईंदो हुजी सॼो ॾींहुं घर में वेठो हुजी 2-2.5 महीना थिया हुजनि खाप में वियो हुजी या फाउंटू में ॾिठा हुजनि हाणे तोखे कहिड़ी ख़बर हुजे तोखे चयो हुजे दादा थी मोरे मां ईंदो हुजां हेॾां त वियो हुजां थी विसरी हुजे मोरे मां थी ईंदो हलो
सलामकुम वालेकुम सलाम हो ज्यादा केर कड़े रफीक साहब लाना बच्चों रातो हूं अब केड़े शहर का बच्चों का रफीक साहब रफीक शाह साहब बठोरे का साईं छा हाल जे खुशू जो अल्लाह ता पूछो खैर है तो साथी खुश है आदा हां सब बिल्कुल खैर ठीक हुजो अदा तव्हां कीअं हुजो गर्मियों में लगी था मींह पानी में आवाना कयो कोन बि असां गर्मी तमाम है पानी कोन रहना अब गर्मी पाण वटि जजी हुजे हां हा वॾी गर्मी है बस गर्मी हुजे पोइ असां बि हलंदा हुजूं गर्मी सर्दी खे लेखो ई न बिल्कुल असां गर्मी बस गर्मी आहे ॿियो एॾा कहिड़ो भला किर्त कमकार साईं कीअं हलंदो हुजे एॾा मौसम मौसम गर्म लगी पे हले पे वेरो वेरो हलने पे सारी कम वेरो हलने पे सारी जी वेर हलंदी हुजे न हिन पासे ये पानी खोट दियो है जरा हो जब सक्कर दरवाजा जो एरिया उनने के पानी बंद कर दो हा इहो मसलो अवां ॾे थींदो हुजे ईअं न हा यार ॿियो सभु इहो सारियुनि वारो मसलो वाक़ई पाणीअ जी अव्हांखे सारियाले वारा माण्हू जेके हुजनि सारियूं कयूं उन्हनि लाइ पाणी वारो मसलो हुजे इहो सही वॾी हा ज़रूरु सारियूं लहंदियूं हुजनि त पोइ ईंदो हुजां ॿियो सारियूं लहंदियूं हुजनि त को चांवर को जरो टेस्टिंग लाइ वठंदा हुजनि आसरो कंदो हुजे कणिक जो बि आसरो करे करे हे दर्द असांखे रगो कूड़ा दिलासा ॾींदो हुजे खाई वियो हुजे हे धोई रखंदी हुजी त पोइ बठोरे सारियूं लहंदियूं हुजनि साईं वटां हली हिन में ॿधी हिनखे धोई रखे साईं करे को असांखे मिलंदी हुजनि हिनखे धोई रखंदी हुजे हाणे खणूं हा हा वाड़े मां का बोरी वठंदो हुजे हिन में छा मिलंदो हुजे ज़ोर अहिड़ो हुजे मतां अॻिलो बोरी न ॾींदो हुजे पोइ छा चवंदा हिन में छा मिलंदो हुजे हाणे खां ई धोई हिनखे रखे छॾींदी हुजी त इहो साईं खां सारियूं वठणियूं हुजनि हींअर साईं हिनखे धोई रखां हींअर खां धोई रख शाबाश हींअर वेंदी हुजी धोई रखंदी हुजी कुलाए ते रखंदो हुजे रखियो हुजे वाह जो लगे हाणे पीअंदो हुजे हाणे इहा का ॻाल्हि थी हुजे हलो वालेकुम सलाम हुजे साईं केरु कहिड़े शहर खां इहो कहिड़े इलाइक़े कहिड़े ज़िले में हुजे अदा ओ ईअं रखंदो हुजे त थोरो मां चवां त इहो ॻोठ कहिड़ो हिते आस पास में कोन ॿुधो हुजे हेॾां जेकब आबाद खां ॿियो ख़ैर हुजे साईं वाह वाह ख़ुशि हुजो जुड़िया हुजो कीअं मौसम हुजे जेकब जी अव्हांजे ॻोठ जी ॻोठ राज कीअं हुजे हा साईं तव्हांखे हेॾां कोइटा वेझो लॻंदो हुजे न हा इन जे करे हाणे मौसम सही हुजे ॿियो हमरा सभु आड़ो पाड़ो ठीकु हुजे वाह 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 प्रोग्राम खे माना कॾहिं खां ॾिसंदो हुजे हा अधु राधुल सां ॻाल्हायूं अदा तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो ख़ुशि लॻा पिया हुजो बसि मालिक तव्हांखे ख़ुशि रखंदो हुजे हमेशह तव्हां जुड़िया रहंदा हुजो बाक़ाइदे मेहरान टीवी जो पंहिंजो चैनल हुजे सकाफती चैनल हुजे वाद्य मेहरान जा रंग पंहिंजो घर हुजे जी जी इहे मोहबतूं इहे अवां जूं मोहबतूं असुल सीने में सांढण जहिड़ियूं हुजनि वॾी महिरबानी सभिनी खे सलाम कुर्ब मोहबतूं वॾी महिरबानी लख थोरा लख अणगणिया अहसान अवां जूं इहे मोहबतूं सांढे रखियूं हुजनि खोसा साहिब वॾी महिरबानी लख कुर्ब जेका बाद मां फोन कई हलो वालेकुम सलाम हुजे साईं केरु कहिड़े शहर खां हा साईं इहा निशानी बैत वारी रखे छॾी हुजे चढ़िया साहिब पाण सां हाय हाय सुबुह सां मूं चयो आचर जो ॾींहुं हुजे थोरी मौसीक़ी बेड़ी हुजे जो सभु को ईअं गौर करे त यार वाह वाह महिरान टीवीअ ते वाह जा आवाज़ हलंदा हुजनि
बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो बसि ॾुख ई ॾेई विया ॾा फोरिया जूं कलाम विया वाह वाह बस इहे अवां जूं मोहबतूं हुजनि महिरान टीवीअ खे हर लम्हे अवां ॾिसंदा हुजो मौसीक़ी बिल्कुलु। कचहरी प्रोग्राम ॾिसंदा हुजो इहो अवां जा पंहिंजा रंग हुजनि बिल्कुलु बिल्कुलु साईं असां कचहरी जा ॿुधण जा शौक़ीन सभु मौसम कीअं हुजे हदीद जी थोरो ॿुधायां थो हाओ हाओ भले भले ॿुधाईंदो हुजे पर मौसम कीअं हुजे मौसम झोड़ा हवा बि आहे जुड़ो हुजे आवाज़ चवंदा हुजनि भाई घिम वारी गर्मी हुजे ॾाढी कराचीअ में हा गर्मी बि आहे मथां को बारिश बारिश करे हाओ हाओ पोइ हाणे भले ॿुधाईंदा हुजो वाह रंगड़ो ॿुधाईंदा हुजो भलो भलो मारू मजमलीर में मारे वेठम वेर अला अला मारू मजमलीर में मारे वेठम वेर कल लांदो केर पिरल बिना पिरल चवे वाह चीज़ल वाह चीज़ल साईं वाह हो सदा साल सुकान में मुखे पे बचाई बुक हाय हाय लगी बीरन सजन जी सूर भया थी सुक हा हा कोसी लगे न दुख सुना शार खिल तभी पद पिरी जे पार दे वाह सुना रखियल वाह 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 ये हाल वाल साईं वाह वाह रूह खुश करे छजो जे राण सरो हुजी वाह 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 जो अंदाज़ रखंदो हुजे ॾाढो सुठो लॻंदो हुजे तव्हांजी दुआ हुजे अॼु जी दुआ हुजे इहा मालिक साईं जी ॾिनल ॾात हुजे ऐं उन शेर सां कलाम सां मोहबत हुजे त पोइ उन में मिठास थी पवंदो आवाज में भी वो रंग हुजे हाओ वाह बस इहा ॿोली इहा मोहबत वारी ॿोली बा क़ाइम दाइम हुजे दुआ कयो तव्हांजी दुआ फ़क़ीरनि जी दुआ हुजे बाबा फ़क़ीरनि जे करे फ़क़ीरनि सां जोड़ में वेहबो त पोइ रंगड़ो ॿुधबो हुजे ज़रूर वॾी महिरबानी लख सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं इहे सीने में सांढे रखण जहिड़ूं हुजनि सो अॼु वरी हलंदा हुजूं मोकलाणीअ ते ॿुधंदा हुजूं वही वक़्त ते इंतजार न कंदो हा हुजे वही दलीअ जो अॼु आवाज़ ॿुधणु खपंदो वाह, वाह। असां हाल दिल जो अवां सां पचारो असां हाल दिल जो अवां सां पचारो अवां जी मर्ज़ी जियारो या मारो असां हाल दिल जो जो अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं जिंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते रामो इरादा पंहिंजा रंग खणी अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा सॾ में सॾ हुजे मेहरान टीवी ऐं रामू राधा जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे साॾे खेर हुजे अक मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो ऐं असां हाल दिल जो अवां सां पचारियूं अवां जी मर्ज़ी जियारो या मारियो इहो अवां सभिनी जे नाम हुजे पर हाणे मुंहिंजी हुजे मर्ज़ी त लस्सी ठाहींदी हुजी अहिड़ो मुंहिंजे मगज में भतर धो पियो हुजे अञाणी लस्सी झारो ठाहींदी हुजे झारो ठाहींदी जेको मानीअ जी ड्रगड़ी तूं बि पचाए कम जो न हुजे हा मां कम जो न हुजां बाक़ी दुनिया जो मशीनूं ठाहींदी हुजे मां कम जो न हुजां